वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। बिरिया सिटी में भी जश्न ईद मिलादुन्नबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। ईद मिलादुन्नबी जे सिलसिले में अज़ीम शान मरकज़ी रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मज़हबी सियासी समाजी अॻवाननि समेत शेरियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील बिरिया सिटी मां नदीम मंगी जी हिन रिपोर्ट में। सॼे मुल्क जी बिरिया सिटी में भी 12 रबीउल अव्वल जी मरकज़ी रैली नमाज जुमा बाद जेको आहे सो पंहिंजी रिवायती रस्तनि ते हली रही आहे। इन सिलसिले में अचो त रैली में शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि जो हुज़ूर अलैहिस्सलाम जी विलादत जे हवाले सां छा चवणु आहे। ॿिन्ही जाननि जे सरदार जी आमद जो ॾींहुं आहे, हिन खां वधीक ॿी का ख़ुशी कान्हे। मोहब्बत, अमन, ॿधी, भाईचारो, उख़वत, बुर्दबारी, हुस्न इख़लाक़, पाड़े वारनि जा हक़, नढ वॾाई, खोड़ सारियूं मिसालूं आहिनि हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जूं, जेको मुहसिन इंसानियत बि आहिनि। हुज़ूर जी ज़ात खां वधीक ॿी का इंसानियत जी हमदर्द ज़ात आहे कान का, जो पूरी आलमी दुनिया जे लाइ रब करीम सराबा रहमत बनाए करे मोकिलियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या पूरी दुनिया में हर मुसलमान दीवानो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असाई जान भी हाज़िर आहे। जे फ्रांसी हुकूमती सदर असां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या खाका नशी कई हुई आहे, असां भरपूर उन एहतजाज था कयूं। अगर असांजे अॻियां अची वियो असां सर कलम करे हुन निचोड़ करे छॾंदासीं। असां दीवाने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहियूं। तमाम सभिनी ईदुनि खां वधीक ईद आहे ऐं हीअ ईद उल अज़हा ईद उल फितर जी ॿियूं मल्हायूं था। हीअ असांजो दुनिया जो खलकणहार असांजो प्यारो महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान में ही रैली हली रही आहे बिरिया सिटी जी तरफ़ां। असांखे पंहिंजे महबूब करीम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केतिरी मोहबत ऐं केतिरो शान आहे। इन जे गुस्ताखनि ते असां लख करोड़ बार लानत कयूं था, ख़ासि तौर ते फ्रांस वारनि ते। हिन ॾींहं ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया ऐं इहा अज़ीम हस्ती असांखे मिली। हिन ते असां ॾाढा ख़ुशि आहियूं ऐं ॾाढी दिलचस्प रैली निकितल आहे बिरिया सिटी में। असां इन्हनि मिलादनि में शिरकत करे सलात सलाम पढ़ी नबी साईं जन ते दुरूद मोकिलींदा आया आहियूं ऐं अॼु बि उन साॻे ई रिवाज सां इहो हली रहियो आहे। नाज़रीन, तव्हां आशिक़ाना रसूलनि जी ॻाल्हि ॿुधी, उन्हनि जो इहो चवणो हुयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जेको 12 रबीउल अव्वल जी रैली आहे उन में हू भरपूर तरीक़े सां जश्न मिलाद करे रहिया आहिनि ऐं घरनि में मस्जिदुनि में पंहिंजो मिलादूं करे रहिया आहिनि। हिननि जो इहो चवणो हुयो त हुज़ूर जी शान में जेके फ्रांस पारां गुस्ताखाना खाका ठाहिया विया आहिनि उन्हनि जी पुरज़ोर तरीक़े सां मज़म्मत कनि था। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।